अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मीरवा गोरजानी खां मुज़फ़्फ़र नूहानी जी ख़बर ॾींदा हलूं। मीरवा गोरजानी लग झोलरी शहर में क़ौमी ईद जी मुनासिबत सां शानदार सिंधी टोपी अजरक पाए सकाफ़ती रैली कढी वई, जेका शहर के मुख़्तलिफ़ रूटन खां थींदी कारूंजर होटल ते पहुती। तफ़सील मूजिब मीरवा गोरजानी लग झोलरे शहर में सकाफ़ती दिहाड़े यानी ईद के दिहाड़े ते वडन नौजवानन ऐं मासूम ॿारनि समेत पंहिंजो क़ौमी लिबास टोपी अजरक पाए जीए सिंध सब खां पहिरियां सिंध कराची सिंध आहे जे नारनि जी गूंज ऐं क़ौमी गीतन ते रक़्स कंदे पूरे शहर जो गश्त करे कारूंजर होटल ते पहुती, जिते रसूल बख्श मुगल, अब्दुल हमीद महर, ठाकुर ज़हीर हुसैन, इमाम बख्श दिल, जमील अहमद शेर, ज़ैन राजपूत, जावेद राजपूत ऐं ॿियनि समेत चयो त सिंधी सकावत जो ॾियारो एकता तोड़े भाईचारे अमन ऐं रवादारीअ जो पैगाम ॾिए थो। अॼोको ॾियारो हक़ीक़त में नौजवाननि जो ॾींहुं आहे जेके अज़ीम सकाफ़त ऐं तहज़ीब जा वारिस ऐं अमीन आहिनि। हिन ॾियारे सबबि महिराण जी वादीअ जी क़दीम मौसीकी तोड़े डांस जहिड़नि आर्ट्स के हथी मिले थी। असांखे अहिड़े क़िस्म जी सरगर्मियुनि पंहिंजे समाजी तोड़े मुआशी वादवीज जो प्लेटफॉर्म वसी बणायो आहे। रैलीअ में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तोड़े अगुवाणनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत करे धरती माउ सां मोहब्बत जो सबूत ॾिनो, जंहिंखां पोइ सकाफ़ती रैली कारूंजर जबल तां थींदी बशीर खान कुरैशी चौक ते इख़्तिताम पज़ीर थी।